नाज़रीन, अहम ख़बर है। आगाह कंदासीं अवां खे फैज़गंज खां धरती टीवी जी ख़बर ते एक्शन वरितो वियो आहे। हसास इदारनि जी कार्रवाई थी आहे। भाण हथ कयो वियो आहे। हसास इदारनि जा यूरिया भाण जे डीलरनि जे दुकाननि ते छापा आणी 2000 भाण जूं बोरियूं हथ कयूं वियूं आहिनि। कार्रवाई दौरान डीलरनि जा दुकान बि सील कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। फैज़गंज खां बासित चांग लाइन ते मौजूद आहे। जी बासित, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, फैज़गंज तालुके जो हेडक्वार्टर है पक्का चांग, जिते हिसास इदारनि ऐं अस्टर कमिश्नर जी गजल कार्रवाई थी आहे, जंहिंमें यूरिया ऐं DAP भाण 1000 बोरियूं हथ कयूं आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त यूरिया भाण ब्लैक ते विकिरो करण जे ख़िलाफ़ धरती टीवी ते ख़बर न छॾण बाद अॼु हिसास इदारनि ऐं अस्टर कमिश्नर फैज़गंज मसरूर बिजराणी जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ जेके डीलर आहिनि उन्हनि जे गोदामनि ते छापा हाणे हज़ारनि जी सवन जी तादाद में यूरिया ऐं DAP भाण हथ करे गोदाम सील करे वरितो आहे। इन हवाले सां जेके हिसास इदारनि जो चवणु आहे त जेके डीलर जेके माफ़िया आहिनि उहे ब्लैक ते भाण विकिरो करे रहिया, जंहिंजी शिकायतुनि ते अॼु फैज़गंज तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि करूंडी, अकरी, पक्काचांग समेत ॿिनि हंधनि ते कार्रवाई करे हज़ारनि जी तादाद में यूरिया ऐं DAP भाण हथ कयो आहे, जेको सुभाणे फैज़गंज मुख्तरका जी निगरानी में ओपन मार्केट में आबाद करण खे ॾिनो वेंदो। ठीकु आहे बासित, तव्हांजी महिरबानी।